रिपोर्ट गुलज़ार अमन चांडियो डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर ज़िला कंबर शहदादकोट सज्जाद हैदर कादरी जी सदारत हेठ ईंदड़ आम चूंडुनि के हवाले से एक आला सतही इजलास DC ऑफिस कंबर में मुनक़िद किया वियो, जंहिंमें ज़िले के सभी सरकारी इदारनि के सरबराहनि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौके ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ज़िला कंबर शहदादकोट सैफुर रहमान ब्रीफिंग ॾींदे चयो त असांजे ज़िले कंबर शहदादकोट जी टोटल आबादी 15,14,869, टोटल वोटरनि जो तादाद 8,20,458 है, जंहिंमें मर्द वोटरनि जो तादाद 4,48,329, औरत वोटरनि जो तादाद 3,72,129 ऐं क़ौमी असेंबली तक NA 196 NA 197 ऐं सूबाई असेंबली तक PS 14 PS 15 PS 16 ऐं PS 17 ते मुश्तमिल आहिनि। इन खां अलावा असांजे ज़िले में 7 तालुका ऐं 52 यूनियन काउंसिल आहिनि। उन मौके ते डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर कंबर शहदादकोट सज्जाद हैदर कादरी इजलास के खिताब कंदे चयो त असांजे ज़िले अंदरि कुझु इलाइक़ा हसास ऐं कुझु इलाइक़ा इंतहाई हसास आहिनि। उन्हनि पोलिंग स्टेशननि ते CCTV कैमराऊं लॻायूं वेंदियूं त जीअं हर हिकु अणवणंदड़ चुरपुर ते नज़र रखी सघिजे। हुन वधीक चयो त ही एक क़ौमी काज़ है, असां सभिनी खे गॾिजी कमु करिणो आहे त जीअं हिन इलेक्शन में असां सभु पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सुठे तरीक़े सां निभाए सघूं। उन खां अलावा उन सेबको अमलदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त इलेक्शन दौरान शहरी तोड़े बहिराड़ियुनि वारनि फीडरनि ते कंहिं बि क़िस्म जी लोड शेडिंग न कई वञे। उन मौके ते ज़िले कंबर शहदादकोट जे सरकारी इदारनि जा सभई अमलदार पिणु मौजूदु हुआ।